अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तानिस्ते आओ हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदालो। मेड़ खां जिथे विलेज आगा माणी इरीगेशन नागिया माइनर शाख जा कपर कमज़ोर थियण ते शाख या हंधो हंध कपरनि मथां पाणी हलण लॻो। केतिरा ई चकर मुख़्तलिफ़ जॻहनि खां शाख में गारा पइजी वञनि था ऐं सवे एकड़ ज़रई ज़मीन पाणी हेठि अची वई आहे, जंहिं करे फसल पाणी हेठि तबाह थियण लॻा आहिनि। रिपोर्ट मूजिबि इरीगेशन खाते SDO मुक़रर मुलाज़िमिन शाख जी मरमत करण खां लवाइण लॻा, जंहिं करे शाख तबाही जे वर सालनि खां को बि मरमती कमु न थी सघियो आहे। हारी ज़मीनदार परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इरीगेशन खाते जी हद जे SDO खे अहिड़े क़िस्म जी एमरजेंसी जी आगाही हुजण बावजूदु बि कंहिं बि क़िस्म जा उपाउ न वरिता विया आहिनि। SDO समेत बेलदार बासर कचे जे माण्हुनि खां गरी रिश्वत वठी शाख खे फुल खोले छॾनि था। शाख पाणी आवर थियण सां शाख खे गारो पवण सबबि पके जूं ज़मीनूं पाणी हेठि ज़ोर जो आज़ाद बणिजी वयूं आहिनि, जॾहिं त सरकार पारां लॻायल पाबंदी बावजूदि बि चौपायो माल शाख में विहण करे बि शाख खे काफ़ी नुक़सानु पहुतो आहे। जो मेड़ आगमाणी मेन रोड जो हिसो तबाह थी शाख जो मंज़र थी वियो आहे। तेज़ रफ़्तार गाॾियूं एक्सीडेंट रोज़ मामूल बणियल आहिनि। हारी ज़मीनदारनि पारां आला अख़्तियारनि CM सिंध मुराद अली शाह ऐं इरीगेशन खाते जे अमलदारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कई आहे त जल्द खां जल्द विलेज आगा माणी जी शाख जी मुरमत कराई चौपायो माल खे शाख में विझण ख़िलाफ़ क़दम खणी असांखे थींदड़ नुक़सान खां बचायो वञे। रिपोर्ट करे आहे मेरन खां हक़सत न्यूज़ जो रिपोर्टर फराज़ अहमद लाखेर।